वारे का ख़बर है त सब्जी खणी ईंदड़ रिक्शा ड्राइवर का हथियारबंद फुर करे फरार थी विया आहिनि। अवांखे अपडेट की वारे खां त सब्जी खणी ईंदड़ रिक्शा ड्राइवर का हथियारबंद फुर करे आसानी से फरार थी विया। नसीराबाद का लोडर रिक्शा में सब्जी खणी ईंदड़ रिक्शा ड्राइवर मोहम्मद बबर का थर्ड बर से फुर कई वही है। मुतासिर चयो त हर रोज़ वापारिन के फुरियो पियो वञे। पुलिस निंड सुतल आहे। फुर कयल सामान वापस कराइण जो मुतालबो कयो वियो। वारे का ख़बर है त सब्जी खणी ईंदड़ रिक्शा ड्राइवर का हथियारबंद फुर करे आसानी से फरार थी विया। इन हवाले सां लाइन ते मौजूद है अयास चांडियो। जी अयास चांडियो, तफ़सील ॾिजो। जी, वारा में नसीराबाद का लोडर रिक्शा जरिए सब्जी खणी ईंदड़ रिक्शा ड्राइवर मोहम्मद बबर का थर्डी भरसा नामालूम जवाबदार रोक रकम मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। वाक़े ख़िलाफ़ सब्जी यूनियन के सॾ ते इसाक छुटो, वहीद बुगियो, बशीर माछी, नादर बुगियो ऐं ॿियनि पारां फाज़िल हाउस चौक ते एहतजाज कयो वियो। संदन चवणु आहे त हर रोज़ वापारियुनि खे फुरियो ऐं लुटियो पियो वञे, पर पुलिस कख भञी ॿीणो न पई करे। हुन घुर कई सब्जी खणी ईंदड़ रिक्शा ड्राइवर खां फुर जा जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अयास चांडियो।